सॼे मुल्क में बल्कि सॼी दुनिया में पीउ जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो थो वञे। वालिद ग्रामी मरतबत जे हवाले सां शेयर्स पिया था थियनि, फेसबुक ते ॾिसूं पिया था ऐं व्हाट्सएप ते मैसेजिस अचनि पिया था त पीउ जी ख़िदमतुनि जे हवाले सां ज़िक्र कयो पियो थो वञे। हाणे ज़िंदगीअ में इहे ॿई बुनियादी हैसियत रखंदा, असासी हैसियत रखंदा, वालिदा बि ऐं वालिद बि। पर अलाए छो ईअं थींदो आहे असां वटि त जेका वालिदा हूंदी आहे, असां माउ जेका हूंदी आहे, असां ॿारनि सां खणी क्लोज़ हूंदी आहे, बनस्बत हुनजे जेको पीउ हूंदो आहे सो थोरो पर पर हूंदो आहे। उहो शायदि इन करे बि हूंदो आहे त हिकिड़ो त हुनजो पेशो अहिड़ो आहे त हुनखे घर खां ॿाहिरि निकिरणो पवे थो। ऐं ॿियो ईअं बि हूंदी आहे त वालिदा बि हिकिड़ो अहिड़ो माहौल ठाहे छॾींदी आहे जंहिंमें अदब एतिराम हुजे ऐं घरु अचे त हुनखे सुखियूं घणियूं नसीब थियनि ऐं उहो आराम सां वेहे ऐं ॿार उनखे आराम करण जो टाइम ॾियनि, त हिकिड़ो माहौल ठहंदो आहे। उन में आस्ते आस्ते इहा महसूसु थींदी आहे त हिकिड़ी ओपराइप आहे जेका घणो करे फादर फिगर में जनमु वठंदी आहे। ज़रूरी कोन्हे का, पर इहो बि ज़िंदगीअ जी हिकिड़ी हक़ीक़त आहे त इहा शइ पंहिंजी जाइ ते ईअं थिए थी। हाणे वक़्तु गुज़रण साण अलाए छो जो औलाद जवान थिए थो ऐं वॾो थिए थो ऐं वेझो अचण जी कोशिशि करे थो त हिकिड़ो डिस्टेंस विच में अची वेंदो आहे। अलाए छो इहो महसूसु थींदो आहे त वालिदा सां जेका फ्रैंकनेस ॿारनि जी आहे उहा वालिद सां जुड़ी कोन सघंदी आहे। असीं कॾहिं केतिरो बि चऊं त असां हुननि सां प्यारु कयूं था, पर असीं शायदि वर्बली हुननि खे चई कोन सघंदा आहियूं त बाबा असां अव्हां सां प्यारु कयूं था, असांखे अव्हां सां मोहबत आहे, असांखे प्यारु आहे अव्हां सां। असांखे मतिलबु हिकिड़ी फेमिलियरिटी जेका आहे, मूंखे माफ़ु कजो जेकॾहिं तव्हांखे इहा ॻाल्हि अजीब लॻे, पर फैक्चुअल पोज़ीशन इहा आहे त शयूं जेके आहिनि से पर पर थींदियूं आहिनि। त हाणे इनखे ईअं कजे त छो न टाइम कढिजे, छो न वक़्तु कढिजे, छो न उन्हनि सां गॾु वेहिजे अदब एतिराम जे माहौल में, कचहरी छो न कजे। यानी जेकॾहिं फ्री टाइम आहे त हुन में जेकॾहिं माण्हू पंहिंजे वालिदा खे टाइम ॾिए थो त पंहिंजे वालिद खे बि टाइम ॾेई सघे थो, उन सां बि माण्हू वेही सघे थो, उन सां उहो ज़िक्र उहा गुफ़्तगू हुनखे करणु घुरिजे, ज़रूरु करणु घुरिजे। कंहिं हंधि इंटरव्यू थियो पए कंहिं नौजवान जो, त जॾहिं हुनखे कंहिं पोज़ीशन लाइ हुननि सिलेक्ट कयो पए त जेको CEO हो जंहिं इंटरव्यू वरितो पए, हुन खां पुछियो त तव्हां पढ़ाई कीअं कई आहे, त चई त मुंहिंजे वालिद मूंखे सपोर्ट कई आहे। त तव्हांजे वालिद छा कंदा आहिनि? चई हू धोबी को कमु कंदा आहिनि, धोबी आहिनि। त चई त तव्हां पाण कॾहिं को कमु कयो आहे? चई न, मूं अञा फ़िलहालु हेसि ताईं को बि कमु कोन्हे कयो आहे। त हुन चयो त तव्हां कॾहिं पंहिंजे वालिद ते हथ ॾिठा आहिनि? हुन चयो त न, मूं कोन ॾिठा आहिनि। चई बसि तव्हां अॼु वञो ऐं सुभाणे मूंखे इहो जवाबु हाणे ॾिजो त तव्हां उहे हथ ॾिठा आहिनि। छोकिरो जो घर वियो ऐं शाम जो हुनजी पंहिंजी पीउ सां मुलाक़ात थी ऐं हुन चयो त मां तव्हांजा हथ ॾिसणु चाहियां थो। त हुन ॾिठो त हुननि हथनि ते त अलाए केतिरियूं लकीरूं हुयूं, अलाए केतिरा हुते ॾार हुया पियल जिन में रत जी लकीर नज़र पई आई। ऐं हुन अंदाज़ो लॻायो त इहे कपिड़ा धोअंदे जॾहिं हुतां पाणी लॻंदो हूंदो, जॾहिं ॿियूं शयूं थींदियूं हूंदियूं, त हुननि हथनि खे कहिड़ी तकलीफ़ थींदी हूंदी। हुनखे पहिरियों पहिरियों अहसासु थियो त मुंहिंजे पीउ मुंहिंजे लाइ छा कयो आहे। ॿिए ॾींहुं जॾहिं हू इंटरव्यू वारी जाइ ते साॻी पुॻो त हुन साॻियो सुवालु पुछियो त तो उहे हथ ॾिठा आहिनि? त हुन चयो हा, मूं उहे हथ ॾिठा आहिनि। की बसि मां चाहियां थो त मूं वटि हिकिड़ो अहिड़ो माण्हू कमु करे जंहिंखे इहो अहसासु हुजे त उहे हथ हुनजे लाइ छा कुझु करे विया आहिनि। ॻाल्हि नंढड़ी आहे पर पंहिंजी जाइ ते ख़ासि अहमियत रखे थी। असां कॾहिं गौर कयो आहे त असांजो वालिद असां लाइ छा थो करे? अमड़ साइड त कंदी रहंदी आहे, बिल्कुलु कंदी रहंदी आहे, पर छा पीउ छा थो करे असां लाइ? छा सिर्फ़ु पैसा कमाए थो अचे? छा सिर्फ़ु ॿाहिरां नौकिरी करे अचे थो ऐं असां ते पंहिंजो रोब थो रखे? छा ईअं आहे त हुनजो दिलि जो गोशो असांजे लाइ खुलियल हूंदो आहे? छा ईअं आहे त हू पंहिंजो रत सत कढी असांखे ॾिए थो? छा ईअं आहे त हू बि असांजे हिन जुमिले जे लाइ तमामु अहम आहे त असीं तव्हां सां प्यारु कयूं था? पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह पाक जी फ़रमान में हुजो। वॾी महिरबानी अव्हांजी।